अनवर तो त अॼु मूंखे हैरान ऐं परेशान करे छॾियो। अदा पीरल कॾहिं कॾहिं ज़िंदगीअ में अहिड़ा फ़ैसिला बि करणा पइजी वेंदा आहिनि। ज़माने जे ॾिनल ज़हर खे बि त असां ज़मज़म करे पीतो, अरे असां त अदब इल्म ऐं आर्ट खे जवानी जा नज़राना पेश कया आहिनि ऐं असां त इल्म अदब खे रत जो रेज ॾिनो आहे, पर समाज असांजो क़दुरु कहिड़ो कयो आहे? ॿुधाए अदा छा मिलियो असांखे? हाणे चवनि था त डंडे वारे जो क़दुरु थींदो, तव्हांजो न थींदो। अदाकार फनकार शाइर जो क़दुरु केरु कंदो? हा, डंडे वारे जो, पावर जो ऐं सरियाल जो सदाई मान मर्तबो थिए थो, पर उन अदाकार जो, फनकार ऐं शाइर जो क़दुरु करण वारो कोई भी ना है अदा, कोई भी ना है। सूरंदर में आहिनि ॾाढियूं ॾुखियूं ॻाल्हियूं आहिनि, कॾहिं अखिड़ियूं सूरब कहिड़ा सलियूं, कंहिंखे जलियूं, कंहिंखे पलियूं, पत्थर पहाड़ जहिड़ियूं तिलियूं, जग में जीअं त सलालियूं आहिनि, अदाज वारा तले ते खिड़ियूं आहिनि। इन समाज में हिकु मुफ़लिस, हिकु मुख़लिस, हिकु सचे ऐं हिकु सादे माण्हूअ जो को बि क़दुरु न आहे। अनवर को बि क़दुरु न आहे। ही दुनिया दौलत थी ॾिसे, ही दुनिया उहिदो थी ॾिसे, ही दुनिया रुतबो थी ॾिसे, ही दुनिया पैसो थी ॾिसे, ही दुनिया बंगलो थी ॾिसे, ही दुनिया पावर ऐं कुर्सी थी ॾिसे। केरु थो पुछे असां शाइरनि खे? केरु थो पुछे असां लेखकनि, अदीबनि ऐं अदाकारनि खे? छो त हिन सरमाएदार तबिके खे शऊर न खपे अदा। छो त असांजे आम माण्हू में जेकॾहिं शऊर अची वियो त हू पंहिंजो हक़ घुरंदो, पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कंदो, ऐं पोइ ही जेके असांजे वोटनि ते अयाशी था कनि, असांखे जिन माण्हुनि पंहिंजे आमदनीअ जो ज़रियो बणाए छॾियो आहे, उन्हनि जा तख़्त ऐं ताज तबाह ऐं बर्बाद थी वेंदा। तंहिं करे ही माण्हू छो चाहींदा त असां इल्म जी प्रचार कयूं, असां कलम धणी किताब लिखी हिन सुतल क़ौम खे जाॻायूं, हिननि ओहितनि, उघाड़नि, मज़दूरनि, हारियुनि खे पंहिंजनि हक़नि बाबति ॿुधायूं, सम्झायूं ऐं निंड मां बेदार कयूं त उथो पंहिंजा हक़ वठो। हिन सिंध उमर ते जेके धारा लॻनि था, जेके केनाल ठहनि था, जेके हिन जा जज़ीरा, मदरियात, पेट ऐं वसाइल जेके विकिणजनि था पिया, उन्हनि जे लाइ एहतिजाज कयो। न चाहींदा न चाहींदा, ही सरमाएदार न चाहींदा।
पोइ ॿुधाए न त आख़िर छा करियूं, कहिड़ो रस्तो वठूं? मुंहिंजा भाउ असांखे जज़्बाती कयो थो वञे, असांजे जज़्बनि, असांजे एहसासनि, असांजे उमेदुनि सां खेॾियो थो वञे। असांखे सायो करे जज़्बाती कयो थो वञे, मसइलनि में मुब्तला कयो थो वञे, या असां परेशान हुजऊं, पंहिंजनि तकलीफ़ुनि में हुजऊं, किथे असांजो ध्यानु न वञे। उनजे लाइ असांखे सब्र करणु खपे। अदा असांखे सब्र जो दामन न छॾणु खपे, सब्र जो दामन न छॾणु खपे। बसि अदा वाह वाह, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वाह वाह, आयूं ग़रीब जा ॿार, बाक़ी शइ सही वाह जी आई आहे घर में। मैडम आऊं आहियां रुगो गुल, मथां मूंखे सम्झी गोभीअ जो गुल। मां अॻिते हली अथाई डॉक्टर थींदुसि ऐं मरीज़नि खे पाणीअ जूं सुयूं ठोके ठोके मिड़ई तुंहिंजे मेकअप जो ख़र्चु कढी वेंदुसि। कीअं माना? हाँ, ओ हेलो, भंग बटारी, भंग पीती अथई या अणपीते जा नशा अथई? असल में मैडम तोखे ॾिठो अथमि न त मुंहिंजी ॼण में यामी पई आहे। मूंखे त ख़बर ई कोन थी पए त मां किॾां थो अचां वरी किॾां थो वञां। गुल साहब, छा छा चई? गुल साहब मूं कोन ॿुधो, वरी चओ। गुल साहब, मां कुराड़ी बर्फ वांगुरु घरा अलाह जो कसम आहे, ज़िंदगीअ में एॾो इज़त सां नालो त मुंहिंजो कंहिं वरितो ई कोन्हे को। खैर मां हाणे वठंदमि। इन दिलि में मुंहिंजी दिलि थी चए त इन ख़ुशीअ में मां तोखे अधी भेण चवां, पर इहो न, मां तोखे सोट मासात चवां, पर मां एॾो विचरियो कोन आहियां। खैर तूं मूंखे कुझु बि न चओ, तूं मूंखे पोपरी चई सघी थो, छो त मुंहिंजो नालो आहे पोपरी। पोपरी? खैर जेकॾहिं तूं पोपरी न बि हुजी हा न त बि को मसइलो कोन्हे, छो त तूं हिकिड़ी पोपरी, वरी ॿियो छोकिरी, वरी टियों मां गुल साहब। लॻे थो त मां अॼु मोड़ वधा। गुल साहब, मूंखे आहे न थोरो लूण ते खपियो, अमां भाॼी चाढ़ी हुई न त घर में लूण खुटी पियो, सो तव्हां वटि हुजे त मूंखे ॾिजो। लूण? ऐं माई हिते त हर कंहिं वटि लूण जूं लपूं भरियूं पयूं अथई, हर को कंहिं न कंहिं जे बसि फटनि ते पियो लूण हुजे माटे। ए प्यारे ॻोठ को जेकी जाखपारी वारी आहे लूण वारी डंड आहे न, इहा असां सीता वारनि त ख़तमु कई आहे। ठीकु आहे, पर बहरहाल मूंखे थोरो लूण ॾियो त मां घर वञा त मां भाॼी चाढ़ींदी न। हा खोड़ लूण जा त असली असांजे घर में पाचका भरिया पिया अथई, ऐं इहो पाड़े में तव्हां नवां आया आहियो। हाँ बिल्कुलु मां नई लॾे आई आहियां। भला की पाड़े वारे जो त तव्हां में को कमु पची सघे थो न। सही था चओ। बहरहाल तुंहिंजे इन मूंखे लॻे थो त तुंहिंजे इन इश्क में मां त बदनाम थी वेंदुसि, मूंखे सफ़ा मारे छॾींदी। अचे हे लूण हाणे आई त मां ईअं थो कयां, इहा चाकपार वारी जेकी डंड आहे न, इन जो असली ठीकु ई तोखे थो खणाए ॾियां, पोइ सॼो साल वेही लूण खाइजो। ठीकु आहे, पर हाणे वरी अचिजांइ हा न। हाँ ज़रूर। अदा अनवर, अदा पीरल, मां त यार पंहिंजो हिकिड़ो ज़हन ठाहे छॾियो आहे। भली असांजे हिननि लिखड़ियुनि जो क़दुरु थिए न थिए, पर यार पाण खे न उन वण वांगुरु थी रहणो आहे जेको मेवो बि ॾींदो आहे ऐं छांव बि ॾींदो आहे, ऐं सभु उस जा सतायल ऐं ततल माण्हू अचे उन वण जो छांवरो वठंदा आहिनि। पंहिंजे प्यार ऐं पंहिंजे हिन
कलमी पोरे जी जोत सां हिन समाज में रोशनियूं करणियूं आहिनि अदा, हा करणियूं आहिनि। जेकॾहिं वक़्तु तुंहिंजो क़दुरु न कयो न त ख़ैर आहे, तारीख़ तुंहिंजो क़दुरु ज़रूर कंदी, छो त तारीख़ उन्हनि खे यादि कंदी आहे जेके दुनिया में अची कुझु करे पोइ वेंदा आहिनि। माण्हू पंहिंजो पाण खे गुलाब जे गुल वांगुरु करे छॾे, जेकॾहिं पाण विखरी बि वञे न पर पोयां पंहिंजी खुशबू छॾे वञे। अदा गनी तूं सही थो चवीं, तारीख़ कॾहिं बि कंहिंजे कम खे ज़ाया न कंदी आहे, उनजो क़दुरु कंदी आहे। पर यार दुख जी ॻाल्हि इहा आहे त को नज़रियाती ऐं कम वारो माण्हू उनखे को मान मर्तबो इज़त एवार्ड ऐं अहमियत तॾहिं मिलंदी आहे जॾहिं हू हिन दुनिया मां मरी वेंदो आहे, ऐं जॾहिं हू जीअरो हूंदो आहे त कख जो हूंदो आहे, ऐं जॾहिं मरी वेंदो आहे त लख जो थी वेंदो आहे। अदा अनवर यार शायदि पाण हिन दुनिया जा माण्हू न आहियूं, पाण खे मुंहनि जे दड़े या मकलीअ जे क़ब्रिस्तान जा माण्हू आहियूं। तव्हां असां हिन धरतीअ जा शाइर, अदीब, अदाकार ऐं ड्रामनि जा लेखारी शायदि हिन धरतीअ जा न आहियूं था। असांजी सोच में ऐं हिन जी समाज जी सोच में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। अदानवर ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। पर मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां, केॾियूं बि दाहूं कूकूं रड़ियूं कंदो थींदो कुझु बि कोन। इन जे करे असांजो फर्ज़ आहे असां पाण बर्दाश्त करियूं, पाण में सह पधारियूं। जेकॾहिं एतिरो वज़न असां पंहिंजे ज़हन ते रखंदासीं त बीमार थी पवंदासीं, ऐं नुक़सानु त वरी बि असांजो आहे न। तव्हां हली आराम कयो, वधीक न सोचियो, जे बीमार थींदो त बि वरी असांखे तकलीफ़ थींदी, उनजे करे तव्हां हली आराम कयो। अदा पीर लपा जी हाय घोड़ा, पीर लपा जी हाय घोड़ा, की न ॿुधनि था की न ई बोड़ा, कूड़ा झूठा सीना कूड़ा, कूड़ियूं 1440 आहिनि। तॾहिं त अखड़ियूं वालियूं हली हुजनि, पर सहप अदा सहप तव्हां जेतिरो बर्दाश्त कयो आहे न ज़िंदगीअ लाइ केतिरी। जेकॾहिं तव्हां पंहिंजे ज़हन ते एॾो भार विझंदो ऐं पोइ बीमार थी पियो खट ते पइजी वेंदो त नुक़सानु थियो न वरी बि। महिरबानी करे सही तो आराम कयो, तव्हां आराम कयो, सही तो चई ज़हन ते ज़ोर न ॾियो। अब्दुल गनी, सही तो चईंदा, सही तो चई। केड़ा रोना रो अदा पीर केड़ा रोना रो। अदा सब्र खां सवा ॿी का वाट कोन्हे।